ठुल में अॻूणो नगराम वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सुमरो ठुल पहुची 2 ॾींहं अॻु भते खोरनि हथां क़तल थी वियल दुकानदार शहीद हाफ़िज़ मौज़म नुनारी जे वारसनि सां ताज़ियत कई। इन मौक़े ते अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सुमरो चयो त ठुल पुलिस हिकु जवाबदार गिरफ़्तार कयो आहे, पर ठुल पुलिस नॉमिनेट जवाबदार गिरफ़्तार करण ते अफ़सोस आहे। जिते मुंहिंजी हमदर्दियूं वारसनि सां गॾु आहिनि। हुन चयो त जेकॾहिं कातिल खे सज़ा मिले त ठुल अंदरि अहिड़ा क़तल वरी न थींदा। हुन चयो त हाफ़िज़ मौज़म नुनारी खां ऐं ॿियनि खां फुर दौरान क़तल करण जहिड़ा अहिड़ा वाक़िआ थियनि था जेको बर्दाश्त करण जोॻो अमल न आहे। जेके बि वाक़िअनि में जवाबदार मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार थियणु घुरिजे। असांजूं हमदर्दियूं मक़तूल जे वारसनि सां गॾु आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।